ईद वेझो ईंदे ई मुल्क जी बाज़ारुनि में माण्हुनि जी रश पर ख़रीदारी घटि। महांगाई सबबि माण्हुनि पंहिंजी ख़्वाहिशुनि जो गलो घुटे छॾियो। मथां वरी हुकूमत पेट्रोल ₹10 ऐं घासलेट ₹6 फ़ी लीटर महांगो करे ग़रीब अवाम खे ईद जो तोहफ़ो ॾिनो। ईद वेझो ईंदे ई मुल्क जे हर वॾे तोड़े नंढे शहर ऐं ॻोठ में बाज़ारूं माण्हुनि सां भरियल आहिनि। वॾे तइदाद में माण्हू अचण करे बाज़ारूं राति जो देरि ताईं खुलियल आहिनि। जेतोणीकि बाज़ारुनि में माण्हुनि जी रश अची रही आहे, पर 100% मां 50% माण्हू ईद जी ख़रीदारी करे रहिया आहिनि। बाक़ी माण्हू शयुनि जा मालूम करे वापसि वञी रहिया आहिनि। उन सिलसिले में दुकानदारनि जो चवणु आहे त हू सुबुह खां राति जो देरि ताईं पंहिंजा दुकान खोले वेहनि था। तोड़े जो माण्हू वॾी तादाद में अची बि रहिया आहिनि, पर उन्हनि मां तमामु घटि माण्हू ख़रीदारी करे रहिया आहिनि। बाक़ी माण्हू कपिड़नि, जूतनि, चूड़ियुनि, मेकअप, मेहंदी ऐं ॿियनि शयुनि जा रुॻो अघ पुछी रहिया आहिनि। संदन चवणु हो त अघ जी भेट में हिन साल तमामु घटि माण्हू ईद जी ख़रीदारी लाइ अची रहिया आहिनि, जंहिं करे संदन कारोबार में उहो मज़ो न आहे। माण्हुनि जो चवणु आहे त महांगाई संदन चेल चिॿी करे छॾी आहे। आम भाउ पीउ जी शयुनि जूं क़ीमतूं आसमान सां ॻाल्हियूं करे रहियूं आहिनि। हू पंहिंजे पेट में ई पूरा आहिनि, जंहिं करे पंहिंजे पेट जी बुख हुजनि या वरी ख़रीदारी कनि। संदन उहो बि चवणु आहे त महांगाई एतिरी त आहे जो हिकु शइ ख़रीद कनि था, ॿी शइ जी सघ सारे नथा सघनि। जेतोणीकि अवाम खे रिलीफ ॾियण लाइ सिंध हुकूमत पारां बचत बाज़ारूं लॻायूं वयूं हुयूं, पर उहे पोइ बूटो ॿारे न सघियूं। थियण त ईअं घुरिजे हा त बचत बाज़ारुनि में ख़ाद खुराक जी शयुनि सां गॾु कपिड़ा, जूता, चूड़ियूं ऐं ॿियो सामान बि घटि अघ ते रखियो वञे हा, त जीअं उहो माण्हू ख़रीद करे ईद बहितर नमूने करे सघनि हा। ईद ख़ुशीअ जो हिकु अहसासु आहे ऐं उहो अहसासु ईद ख़रीदारी सां थींदो आहे, पर गुरबत, बेरोज़गारी ऐं महांगाई जे करे मुल्क जी अदो आबादी ईद जी ख़रीदारी न पई करे, जंहिं ते हुकूमत खे ज़रूरु सोचणु खपे।